दोस्तों ही कहानी आहे अयाणी ज़ाल जी। कंहिं ॻोठ में हिकिड़ो शख़्स रहंदो हो। उनजी ज़ाल सफ़ा अयाणी का चरी हूंदी हुई। एतिरी चरी हुई जो ॻोठ जूं मायूं छेणा चूंडे ढेर ते उचराईंदियूं हुयूं। हीअ छा कंदी हुई जो उहा छेणा चूंडे सिधो पंहिंजे घर जे आङुर ते रखंदी हुई। एतिरी चरी हुई मतिलबु त बुकनि में पेशाब कंदी हुई। हिकिड़े ॾींहुं मुड़ुसु अची चयो, मिठी ज़ालनि खे घर जे चइननि कुंडनि में अखि हूंदी आहे। तूं अहिड़ी चरी चंडरी छो आहीं जो घर जो को ख़्यालु ई कान थी। ॿिए ॾींहुं मुड़ुसु अची ॾिसे मार लट अयाणी ज़ाल रुगो घर जे चइननि कुंडनि में पई निहारे, जीअं ॿिलो कुकुड़ ॾांहुं निहारे, बाक़ी को कमकार कान पई करे। मुड़ुसु पुछाकियसि, घर जे चइननि कुंडनि में छो पई निहारी? उते ज़ाल चयुसि, तूं पाण चयो अथई त ज़ाल ज़ात खे घर जे चइननि कुंडनि में अखि हूंदी आहे। मां उन जे करे घर जे चइननि कुंडनि में पई निहारियां। मुड़ुसु खेसि ख़ूब मोह चढ़ायां। पंहिंजी मुंहुं चई, चंडरी रन मां अची तो मां फाथो आहियां। ज़ाल ज़ात घर जी तूणी थींदी आहे। टे ॾींहं जॾहिं हीउ घरु आयो, मुड़ुसु घर अची ॾिसे तॾहिं छा ॾिसे, संदसि ज़ाल मना जी हिकु तूणी पटे घर खां ॿाहिरि कढी उछली आहे। उनजे जाइ ते पाण कुलो ॾेई बीठी आहे। ज़ाल खां पुछा कई, अड़े निभागी रन हीउ छा कयो अथई? उते ज़ाल विराणसि, तूं पाण चयो अथई ज़ाल ज़ात घर जी तूणी थींदी आहे। उनजे जाइ ते मां पाण कुलो ॾेई बीठी आहियां। मुड़ुसु खेसि वरी बि ख़ूब मार ॾेई हणी दून ई सिजाए विझईंसि। चई, अॻिते तूं घर में न रहिजां पर मूंसां गॾु पोख ते हलजां। हाणे साईं अयाणी सुभाणे ॿनी ते कमु कंदो। सुबुह जो मुड़ुसु ज़ाल खे खूह ते विहारे चयो, हाणे नार ते वेही ॾांहुं धकल त मां शहर मां पोरियो करे अचां। मुड़ुसु त शहर ॾांहुं पोरियो करणु वियो। थोरी देरि कान गुज़री ॾांद ती खणणु लॻो। अयाणी ज़ाल भायूं त ॾांद जी तीक ई निकिरी पई आहे। सो कपिड़ो फाड़े संदसि गुई में ॾेई हिन जो तीक रोकणु लॻी। एतिरे में हिकिड़ो माण्हू ॾुबरो ई कुराड़ो ॾांद काई उतां अची लंघियो। हिन ख़्यालु कयो, हीउ ॾांद त हाणे बेकार आहे, तीक जी सरड़ाहट अथसि, छो न सौदो करे ॾांद मटाए वठां। उहो ख़्यालु करे हिन उन माण्हू खे हकल करे चयो, अदा ॾांदनि जो वापारु कयूं, हीउ ॾांद तूं वटि, इहो पाण वारो मूंखे ॾे। उन माण्हू जी त अलाह ॿुधी, उन माण्हू जी त मौज थी पई। सो यकदमि खणी हओ कई, पंहिंजो ॾांद उते छॾे अयाणी ज़ाल वारो ॾांद काए रवानो थियो। शाम जो मुड़ुसु अची ॾिसे त पंहिंजी भली ॾांद जे एवज़ हिकिड़ो ॾुबरो ॾांद बीठो आहे। ज़ाल खां पुछा कई, पाण वारो ॾांद किथो आहे? उते ज़ाल चयुसि, ॾांद जी तीक ई निकिरी पई, उन जे करे मां ॾांद जी वापारु कई आहे। मुड़ुसु वरी बि ॾाढी मार ॾिनसि। आख़िर कुझु कपह केस ॾेई चई, आईंदा ॿियो कमु तोखे माफ़ आहे, रुगो सट खतींदे रह। अयाणी ज़ाल कूअनि जी ॿिरणनि मां चिरड़ाहट जी आवाज़ ॿुधंदी हुई। हिन जी ख़्याल में त शायदि उहे चरखो पिया हलाइनि। सो छा कई, कपह वञी कूअनि जे ॿिरण में उछलाई आई। कुझु ॾींहं बाद मुड़ुसु सुट बाबति पुछा कई, हीअ यकदमि कूअनि जे ॿिरण ॾांहुं वञणु लॻी। मुड़ुसु पुछियसि, निभागी रन केॾांहुं थी वञी? जवाब में पंहिंजी ॾाह ॿुधाई त कूअनि खे सट खतण लाइ ॾिनी अथऊं, उहो खणणु थी वञा। मुड़ुसु संदसि पूरी ॻाल्हि बि कान ॿुधी अची सोटियुनि सां वरिती, हणी हॾु गुॾ भञी छॾी दून ई सिजाए विझईंसि। हिन खे पक हुई त कूअनि ज़रूरु सट खतियो हूंदो। सो मुड़ुसु खां लिकी वञी ॿिर खोटणु लॻी। ॾिसे त उते हिकु सुनी सिर पई आहे। इहा सुर खणी मुड़ुसु खे ॾेखारणु लॻी त कहिड़ी नमूने पकी ऐं सुहिणी सिर आहे। मुड़ुसु ॾाढो ख़ुशि थियो। ज़ाल खे चई, उहा लिकाए रख, उन में पाण उठ ऐं घोड़ा वठंदासीं। ॿिए ॾींहुं को कुंभार मिटी जा उठ ऐं घोड़ा ऐं रांदीका ठाहे अची संदसि घर वटां लंघियो। हिन छा कयो जो हुन जो होको ॿुधी उहा सिर कढी आई। कुंभार यकदमि रांदीकनि जी भरी खणी हिन खे ॾेई पाण वरी सुहिणी सिर खणी
रवानो थी वियो। अयाणी ज़ाल उहे ऊठ ऐं घोड़ा नोड़ियुनि सां ॿधी घर जे अंगण में किला हणी उन्हनि सां ॿधी कंहिं गाह विझणु लॻी। ऐं पोइ मुड़ुसु सोटी खणी अची घटी जे मुंहं ते वेठी। जॾहिं संदसि मुड़ुसु घर जे वेझो आयो तॾहिं हुनखे हकल करे चयईं, अड़े मीअं आंधा, आस्ते अचिजांइ, मथां उठ घोड़ा टाह न खाइनि। जॾहिं मुड़ुसु पुछाकिसि तॾहिं हू सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। मुड़ुसु त अॻी मारे मारे अची थको हो, तंहिं छा कयो जो वञी ॿी शादी कई। जॾहिं ज़ाल परिणिजी आयो तॾहिं हुन सां सलाह ॿियारी, हितां लॾिजी हले, हिन खे छॾे हलिजे, निभागी रनाए सदाईं हिन जा कम उबता आहिनि। अयाणी ज़ाल बि हिननि जी का सलाह ॿुधी वरिती। सोचणु लॻी त कहिड़े तरह उन्हनि सां गॾिजी हलां, मतां मां बि न रहिजी वञां, हीअ आहिनि हरामी, मूंखे ज़रूरु राहे वेंदा। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो तॾहिं संदसि मुड़ुसु पोइ ज़ाल सामान संभालणु लॻा। अयाणी ज़ाल खे चयूं, बाज़ार मां सौदो वठी अच। हूअ अटकल थी थोरो ॿाहिरि वञी वरी यकदमि आई ऐं हिकिड़े तॾे में वेड़िजी सुम्ही रही। मुड़ुसु टपण खणी गॾ गाॾे में विधा। पोइ ज़ाल मुड़ुसु तकण में वञणु लॻा त हीउ रहिजी अचे। होरींदो हकलींदो हीउ उतां रवाना थिया। अॻिते वञनि त हिकिड़ी को दड़ो आयो, उते हिननि खे अची राति पई। हीअ साईं टपण लाइ राति रहण जे लाइ बिस्तरा करणु लॻा। हिकिड़ो तॾो विछाइनि त खोलियूं त अयाणी ज़ाल बि टप ॾेई उथे वेठी। मुड़ुसु ॾाढो हैरान थी वियो, चई हीअ किनी रन असुल न सुधरंदी। ज़ाल वञी हिकिड़ी दड़े ते वेठी माकुड़नि सां चांडरोकी में रांदि करणु लॻी। माकुड़नि खे हेॾां वञण लाइ डुकंदो ॾिसी चवणु लॻो, हेॾां न वञ, होॾां न वञ। मजाण उते को चोर बादशाह जो चोरी करे आया हुआ, जन वटि नाणे जूं भरियूं ॿधल हुयूं। उन्हनि जो उहा आवाज़ु ॿुधो तन सम्झो शायदि बादशाह जा नौकर अची पहुता आहिनि। सो यकदमि मुठियूं भीड़ी वठी भॼणु लॻा। उन कड़के ते अयाणी ज़ाल बि उते पहुती। रुपयनि जी ढिघ ॾिसी हिकु ॿ रुपयो खणी अची मुड़ुस खे ॾेखारियईं। चई अहिड़नि ठिकरनि जो 7 भरियूं पियूं आहिनि। हिन जो मुड़ुसु वञी ॾिसे त बराबरि नाणे जो ढेर लॻो पियो आहे। पोइ इहे सभु ॾोकण गाॾे में विझी हिकिड़े शहर जे ॿाहिरां अची पहुतो। उते नाणो पूरे हिकु झूपड़ी ठाराए उते अयाणी ज़ाल विहारे हिकिड़ो ओफराटो ऐं पाणी जो गिलास भरे झूपड़ी ते चढ़ी झूपड़ी ठाहिणु लॻो। मना हुई छिडरी उन ते सर आयल कोन हा, तो उन मां पाणी जा फुड़ा ऐं ओफराटा जा बोर हेठि करणु लॻा हुआ। ही उते मना जे हेठि सुतल हुई। हिते उनखे शक थी पियो मथां ओफराटनि जो मींहुं वसी रहियो आहे। ॿिए ॾींहुं अयाणी ज़ाल शहर में घुमण हुई। उते माण्हुनि में उन चोरी जी पचार ॿुधी ढंढोरो पिटईं। उते बादशाह जे नौकरनि बि उहा ॻाल्हि ॿुधी। हिन चयो उहा दौलत मुंहिंजे मुड़ुस वटि पई आहे। माण्हुनि बादशाह जे नौकरनि यकदमि खणी इतबार कयो। हिन सां गॾिजी संदसि मुड़ुस वटि आया। मुड़ुसु उन्हनि खे चयो, अवी भुलिया आहियो, हिन वीचारी जो दिमाग़ दुरुस्त न आहे। अवी पुछोसि त भला कॾहिं असां वटि दुनिया आई। बादशाह जे नौकरनि अयाणी ज़ाल खां उहो सुवालु कयो, जंहिं जवाबु ॾिनो, हीउ कूड़ थो ॻाल्हाए, मां चरी असुल कान आहियां, मां त वॾी ॾाही आहियां। जंहिं ॾींहुं ओफराटनि जो मींहुं वठो उन ॾींहुं असां भरियूं खणी आया हुआसीं। माण्हुनि अयाणी ज़ाल खे चरियो सम्झी छॾे ॾिनो। जॾहिं बादशाह जा नौकर विया उते मुड़ुस खेसि हू मोचण आई। चई निभागीरन सिर ई विञाए छॾीं, अलाह असांखे बचायो आहे। पोइ मुड़ुसु हिन जी अयाणप ते क्यास हणे खेसि भाइणु लॻो, कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढा ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उमेदु कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।